ॾांहुं रवानगी आहे। हैदराबाद जी ख़ूबसूरत मौसम आहे। ज़ोरदार मींहं वसी रहिया आहिनि गुज़िरियल 24 कलाकनि खां। ऐं कासिम चौक आहे, ज़बरदस्त माहौल लॻो आहे, माण्हू घर में वेठा आहिनि। भाई अस्सलाम वालेकुम। भाई इस मौसम के हवाले से क्या कहोगे? बड़ा मज़ा आ रहा है भाई, समझ लो तीसरा दिन है। रक्शे में चढ़िया आहियूं हाणे जाम शोरे फाटक ॾांहुं वञूं पिया। मौसम ज़बरदस्त आहे पर मींहं माण्हुनि खे सटे छॾियो आहे। सो माण्हू हींअर घरनि में वेठा आहिनि, पंहिंजो बचाव करियो। रोड ते कोई बि न आहे, गाॾियूं बि घटि गुज़र पियूं कनि। हाणे साथी असां जामशोरे फाटक ते पहुता आहियूं। जामशोरे फाटक जी सिचुएशन आहे मौजूदा मुकमल तौर पाणीअ जे हेठि आहे। फाटक ते गाॾियूं पाणीअ में, म्यूनसिपल ऐं पब्लिक हेल्थ सां लॻापियल इदारा अलाए किथे गुम आहिनि। माण्हू वॾियुनि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हाणे जामशोरे मां असां वेन में चढ़िया आहियूं, सेवण ॾांहुं रवानगी आहे। असां हाणे आमिरी पुल वटि पहुता आहियूं। आमिरी पुल आमिरी पुल पर मदीना रेस्टोरेंट फेमस रेस्टोरेंट आहे आमिरी पुल ते। इहे ॾिसो जबरदस्त नयो आई आहे, केतिरो पाणी आहे, माण्हू इलाही मुतासिर थींदा आहिनि। अस्सलाम वालेकुम साथियो, हाणे असां हैदराबाद मां सेवण पहुची विया आहियूं। ऐं मींहं वसण जे करे सेवण में इंतिहाई हालत ख़राबु आहे। केतिरो पाणी ॾिसो रोड ते, न गाॾियूं लंघी सघनि न माण्हू। सॼो सेवण पाणीअ सां फुल लॻो पियो आहे। ऐं हीअ तव्हांखे ॿुधाईंदो हलां वज़ीर आला सैयद मुराद अली शाह जो पंहिंजो अबाणो शहर बि आहे। ऐं हुन पंहिंजे शहर जे माण्हुनि जी मालिकी नाहे कई, हिते को बि तरक़ियाती कमु नाहे करायो। जे कमु करायो आहे त माना सही तरह नाहे करायो। हे ॾिसो सॼो पाणीअ जे हेठि आहे सेवण। ऐं हिते जो MNA सिकंदर राह पोटो बि हिते जो ई आहे। हाणे MPA MNA पंहिंजनि ई शहरनि जी मालिकी नथा कनि। ऐं सॼी सिंध बि हींअर वॾे ॾुखनि ऐं पीड़ाउनि खे मुंहुं ॾेई रही आहे। सिंध में गुज़िरियल 1.5 महीने खां मींहं वसी रहिया आहिनि, माण्हू इलाही मुतासिर थिया आहिनि। सिंध में ॿोॾि जो इम्कान बि आहे, ग़रीबनि जी वार न कई बि वञे। ऐं हीअ पंहिंजे बिभ भरण जे चकर में माण्हुनि खे
अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर पिया कनि। को बि तरक़ियाती कमु हिननि नाहे करायो। पाण एसियुनि में सुधा पिया आहिनि। हिन में असीं पाण बि हिन हालत जा ज़िम्मेवार आहियूं। असांजो एॾो आहे जो असां हिननि खे वोट ॾेई ऐं इक़्तिदार में आणियूं था, ऐं अहिड़े हालतुनि में बि असां हिननि जो बाइकाट न कयो त पोइ अहिड़ा ॾींहं हर रोज़ु ॾिसणा पवंदा। सो हिननि खां हाणे बाइकाट करणु घुरिजे। जहाज़ चौंक जो ॾिस, सॼी सूरत हाल पाणीअ जे हेठां आहे। सिंध जा माण्हू अखि पटियो ऐं ईंदड़ इलेक्शननि में हिननि खे वोट न ॾियो। पंहिंजे पाण सां सचा थियो, पंहिंजनि बचनि सां, पंहिंजे क़ौम सां ऐं हिननि